सौट पारो सिर्फ गोड़ ते पारो दी गोड़ छॾे करे का ॿी शरारत न कजो। मंसूर खान वरी हरू भरू पाण खे मोतबर थो सम्झे। ॻोठ ऐं शहर में को फ़र्क़ु ई नथो रखे। आया कई विया त असां हिन क़ौम खे बेदार करण में कामयाब थींदासीं जा हिन क़ौम खे ज़ुल्म सहण जी आदत थी चुकी आहे। सम्झ में ई कोन थी अचे त हुन माण्हूअ जे दोखे में कीअं अची वियो मथां छा गुज़रियो आहे। उन्हनि को बि क़ीमती सामान न आहे छॾियो। असांखे हलणु खपे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट्स तव्हांखे ॾींदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे। नेक्स्ट एपिसोड में पहिरियों दोस्तो जॾहिं हाणे ककर ऐं उनजो सौट मिठल हू पंहिंजी तयारी कंदा त हली चोरी धाड़ो करिणो आहे कंहिंजे घर सिधो मुराद वारनि जे घरनि जो घरु अकेलो आहे ऐं पंहिंजे सौट रज़न खां इजाज़त वठंदा पारे जे बहाने सां। हू इजाज़त ॾेई छॾींदो ऐं हू चवंदो त मतां खां ॿी शरारत कयो, ॻोठ खां ॿाहिरि न वञिजो। ॿिए तरफ़ जेको आहे दोस्तो शाहनवाज़ ख़ान पंहिंजे ओठे सां यानी सॉरी पंहिंजे इन चंडे मौलू सां वेही करे कचहरी कंदो, चवंदो मुंहिंजे पोयां पइजी वियो आहे मंसूर खान ऐं ॻोठ ऐं शहर में फ़र्क़ु ई नथो रखे। हिकु जहिड़ी सोच अथसि ऐं हिते बि वरी इनकलाब आणणु चाहे थो। हू चवंदो का ख़बर ई न आहे इन खे त इहो चरियो आहे सफ़ा तूं ॿी शइ आहे साहिबु। मौलू चवंदो मतिलबु पंहिंजे शाहनवाज़ ख़ान खे। ॿी तरफ़ दोस्तो शाहनवाज़ ख़ान खे हिकु पासे करण जे लाइ ऐं मंसूर ख़ान पंहिंजी क़ौम खे जॻाइण जे लाइ परेशान हूंदो आहे ऐं इहा डिस्कस कंदो आहे हैदर सां त छा इहा बेदार थी वेंदी क़ौम सुतल जंहिंखे ज़ुल्म सहण जी आदत थी वई आहे, सदाईं ज़ुल्म सहे थी पई। ऐं हिते ॿी तरफ़ दोस्तो वञी सोडल मिलंदो। सोडल सिधो ई थाणे ते शाहनवाज़ ख़ान जे चवण ते इजाज़त सां वेंदो आहे ऐं उन्हनि सां मिलंदो आहे ऐं मुराद वारा इहे ॻाल्हि कंदा आहिनि तूं छो आहीं हिते। हीउ शाहनवाज़ शैतान जे चवण ते हिन त असांखे बदिरायो हाणे तोखे हिकु पासे कराईंदो ऐं हू चवंदो सौट मां रही न सघियुसि, परेशान हुयुसि, तव्हां ॿुधी पुॼी वियुसि। ऐं ॿी तरफ़ वरी छापो हणंदा आहिनि जेको सॉरी चोरी कंदा आहिनि, चोरी मिलंदी कुझु न आहे, घरु सॼो ख़ाली हूंदो आहे। पोइ उतो निकिरण जी कंदा आहिनि, सम्झी वेंदा आहिनि त हू पंहिंजो क़ीमती सामान सॼो खणी आया आहिनि। ऐं हाणे सोडल जे लाइ दोस्तो मुसीबत थियण वारी आहे। या पुलिस हिन खे हिते ई गिरफ़्तार करे वठंदी या हितो निकिरण सां हिन जो दुश्मन हमिलो कंदा।